गर्मियुनि में खाए पी अथव ॾेई पंहिंजे तजुर्बे सां थो ॿुधायां ज़ाल कई अथव सही। तव्हांजो स्वागत आहे हिकु नए पॉडकास्ट में जंहिंजो नालो आहे फालतू जी ॻाल्हियूं। अॼु असां सां गॾु जुड़ियल आहिनि, छा नालो ॿुधाए, गंगा गांधी। जोरदार ताड़ियूं वठो। गांधी गांधी सरनेम आहे मुंहिंजी। हा, गंगा गांधी। कहिड़ो हाल आहे? ठीकु आहे, सभु कुझु थोरो बस सम्झी वियासीं। गंगा जी, तव्हांखे त ख़बर आहे जेकी हिकिड़ी लेडीज़ हूंदी आहे उहा जाम किरदार निभाईंदी आहे। हाणे तव्हांजो एग्जाम्पल खणो त तव्हां हिक जी धीउ आहियो त ॿिनि जी ज़ाल आहियो, छा माना ॿिए कंहिंजी ज़ाल आहियो। उहो ई मां चयो, हिनखे कीअं ख़बर पई? त मूंखे तव्हांजे माउ वारे किरदार खां सवाल पुछणो आहे। हा पुछो न। जंहिं महिल पुटु घर मोटंदो आहे कम तां त ॿार पुछंदा आहिनि पप्पा कुझु वठी आयो? पीउ पुछंदो आहे कुझु कमायो? पर माउ अहिड़ी हूंदी आहे जेकी पुछंदी आहे कुझु खाधे? रोइण छो त पुटु? सॉरी, मां थोरो इमोशनल थी वियुमि। मन नक सुण के अच वञ। न बसि तव्हां ॿुधायो। एक्चुअली में माना मूंखे सभु ॼणा सॉरी कजो, बुरो न मञिजो। पहिरियों माण्हू सम्झंदा की भई इहो माउ जो प्यारु आहे, पर इहो प्यारु कोन अथव। छोकी ॾिसो, अॼुकल्ह जा ॿार जेका फालतू गाॾियुनि ते चकर हणी करे राति जो 11:30 बजे घर था अचनि, पोइ मुनो कलाक रीलुनि ते टाइम पास करे 12:30 बजे अची बुखियनि वांगुरु बीहनि, मम्मी बुख लॻी आहे। त अॼुकल्ह जी माण्हू हिन करे पुछंदियूं आहिनि कुझु खाधे, भई हे खाई आओ, न त हिन हराम जाते हे करे वरी 12:30 बजे रंधिणे में बीहणो पवंदो। असां तव्हांजे पीजा नौकर आहियूं? हा, अरे मूंखे छो था मारियो? 12:30 बजे रोटी कराईंदव असां खां? अरे बंदि कयो शूटिंग, छा था कयो था? इहो आहे माउ जो प्यार। तूं बि मुंहिंजो पुटु आहे न। पुट खे ईअं त प्यार कयो, पंहिंजे मुड़ुस खे छा कंदा हूंदव? घणो ॻाल्हि हराम जाता।